प्यारी साथ संगत, बंदऊ नाम राम रघुबर को। श्री रामचरितमानस जो ये क्रम हली रहो आ पंहिंजो, तंहिंमें वंदना प्रकरण हली रहो आ। तुलसीदास सभिनी जी वंदना कई, अनेक अनेक वंदनाऊं कयूं। हाणे जंहिंजी वंदना तो करे वो न को कोई व्यक्ति आ, न को कोई पशु आ, न को कोई स्थान आ, न को कोई रूप आ, कुछ भी न। पर उन जी वंदना नवन दोहन में लंबी उन जी वंदना हली आ। उहा वंदना है राम नाम जी वंदना, नाम वंदना। बंदऊ नाम राम रघुबर को, नाम जी वंदना। वंदना में ही महिमा बची वेंदी कि नाम जी छा महिमा आहे। ता ॿुधो त हूंदो घणी दफ़ा नाम जप ऐं नाम जपण खपे। त नाम जी महिमा रामचरितमानस में वधीक हली। प्रचार नाम जो,
ऐं गुरु ग्रंथ साहिब में भी आहे नाम नाम जपियो। महिमा ॿुधल आहे पर अनुभव में कान्हे कि राम नाम जी महिमा छा आहे। कथाऊं अनेक ॿुधल हूंदव कि कबीर वटि कोई माण्हू आयो बीमार हो त कबीर घर में कोन हो, लोहीअ 3 दफ़ा राम राम चई करे जल उनखे पढ़ी ॾिनो हो त उन सां ठीक थी वियो हो रोगी। त कबीर नाराज थी वियो हो कि 3 दफ़ा चवण जी कहिड़ी जरूरत हुई, 1 दफ़ो बि काफ़ी हो राम। अहिड़ियूं अनेक कहाणियूं आहिनि नाम जूं। तॾहिं बि अॼु जे समय में नाम जो एॾो छो कान्हे, लगाव नाम सां छो कान्हे? छो त माण्हुनि नाम जपियो घटि आहे, नाम जे बारे में ॻाल्हायो वधीक आहे। नाम के नाम वठी ईंदा आहिनि कि मां नाम वरितो आहे, बस नाम जपणो कान्हे, वरितो आहे रुगो। त नाम जी महिमा त आहे, ख़ासकर हिन युग में, कल युग में। कल युग केवल नाम आधारा, सिमर सिमर भव उतरे हूं पारा। ॿी अनेक साधन भी आहिनि जंहिंखे जहिड़ो रुचिकर हुजे, पर कल युग में त नाम खे सरल साधन चयो वियो आहे। भगवान जो नाम जपण, नाम में ही नामी समायल हूंदो आहे। जी कोई छोटा मोटा माण्हू, छोटा मोटा नेताऊं वॾे नेता जो नालो खणी कमु कराईंदा आहिनि त उन्हनि जो नालो कमु करे थो न, माना तीअं भगवान जो नालो भी कमु कंदो आहे, कुछ त असर कंदो आहे। नाम में नामीअ जो अंश आहे। तो तुलसीदास नाम जी वंदना तो करे, राम नाम। नाम त अनेक, पर कहिड़ो नालो सुठो? तुलसीदास चए थो राम, राम नाम सुठो आहे सभिनीनि खां। ऐं आहे भी सुठो। हिकु त तुलसीदास जो इष्ट आहे भगवान राम, ऐं ॿियो राम अखर ॾाढो पुराणो आहे। भगवान राम जे जन्म खां पहिरीं भी हो राम अखर। परशुराम, शालीग्राम, ये अनेक राम पहिरीं भी अखर त हो। वशिष्ठ मुनि हिननि जा नाला रखिया हुआ, राम लक्ष्मण शत्रुघ्न, लक्ष्मण भरत। त ये पुराणा नाला ही रखिया विया हुआ, को नवा नाला कोन हुआ। त राम जेको आहे अखर पुराणो आहे। गुरु नानक त तुलसीदास खां पहिरीं थियो आहे, त उन्हनि भी राम नाम, गुरु ग्रंथ में राम राम केॾो आयो आहे। कबीरदास भी राम राम ॾाढो, तुलसीदास कबीरदास त राम ही चयो आहे सभु कुझु आहे राम में। त राम अखर सभिनी नालनि में श्रेष्ठ। भगवान जा अनेक नाला आहिनि, पर तुलसीदास जे लाइ राम नाम सर्वोपरि आहे। उन जी वंदना थो करे। बंदऊं नाम राम रघुबर को। रघुबर चई करे तुलसीदास स्पष्ट थो करे कि मुंहिंजो जेको राम आहे उहो ई आहे जेको रघुवर आहे, जंहिं रघुकुल में जन्म वरितो, दशरथ जो पुटु। न त हिकु इहा भी हुई समस्या कि कबीरदास चवंदो हो कि मुंहिंजो जेको राम आहे सो उहो ही कान्हे, या कबीरपंथी चवंदा हुआ कि राम जेको आहे कबीर जो उहो त निराकार राम आहे। जो ओम निराकार आहे, तीअं राम ध्वनि निराकार आहे। वो दशरथ वारो राम न आहे।
तुलसीदास चए थो तव्हांजो जेको राम चओ था सिर्फ़ निराकार आहे पर शक्तिशाली आहे, त मुंहिंजो जेको राम आहे न उहो ई आहे, तव्हां वारो ई आहे, निराकार ई आहे, पर उहो साकार थी करे आयो हो। मुंहिंजो जेको राम आहे रघुबर वारो राम उहो समग्र आहे, उहो निराकार भी आहे, साकार भी आहे, निर्गुण भी आहे, सगुण भी आहे। तव्हां वारो अधूरो आहे। जीअं सरदार चवंदा आहिनि कि गुरु ग्रंथ जो जेको राम आहे उहो दशरथ वारो राम कान्हे, उहो तुलसीदास वारो भी राम कान्हे, उहो हिंदुनि जो राम कान्हे, उहो चवंदा अलाए असांजो अलॻि ई राम आहे, निराकार राम आहे। त तुलसीदास जो जेको राम आहे सो आदि अनादि भी आहे, निर्गुण निराकार भी आहे ऐं सगुण साकार भी आहे। वो सर्वोपरि आहे। बंदऊं नाम राम रघुबर को, मां उन जी वंदना थो कयां राम नाम जी, जेको ध्रुव भी जपियो, प्रहलाद भी जपियो। ध्रुव प्रहलाद त पहिरीं थी विया आहिनि, ध्रुव प्रहलाद जपियो, शिव भगवान शिव भी जपियो। पो उहो ई दशरथ जे घर आयो अवतार वठी, उहो हिकु ई आहे। हेतु कृसान भानु हिम कर को। हाणे तुलसीदास कीअं तो उपमा ॾे कि राम हिननि टिनि जो कारण आहे। हेतु, कारण जो अर्थ हिकु थींदो आहे बिज। जीअं वृक्ष हुजे, वॾो वण हुजे, त उन वृक्ष जो जेको कारण आहे उहो चइबो बिज खे, कि हिन बिज मां ई वण पैदा थियो। त हिकु बीज खे कारण चइबो आहे। ऐं ॿियो चइबो आहे कि जंहिं उनखे ठाहियो हुजे। जीअं कुंभर घड़ा ठाहींदो आहे त मिटीअ सां ठाहींदो आहे। कुंभर भी कारण आहे उनखे ठाहिण वारो, ऐं मिटीअ सां घड़ो ठाहियो त मिट्टी भी कारण आहे, बीज भी कारण आहे। हिते तुलसीदास इहो थो चए जेके टे इहे आहिनि ज्योतियूं हिन संसार में, टे ज्योतियूं पूजनीय आहिनि, सूर्य, चंद्रमा ऐं अग्नि। इन्हनि टिन्हिनि जो कारण आहे राम नाम। राम नाम इन्हनि टिन्हिनि जो कारण आहे। ऐं त नाला कहिड़ा थो ॾे, कृसानु माना अग्नि, ॿियो भानु माना सूर्य ऐं हिमकर चंद्रमा। त कृसानुअ जी र कढो, भानुअ जी आ कढो, हिमकर जी म कढो, त थियो राम। अगर कृसानुअ मां र निकिरी वई त कसानु थी वेंदो, भानुअ मां आ निकिरी वई त भनु थी वेंदो, हिमकर मां म निकिरी वई त हिकर थी वेंदो, उहो अर्थ ई ख़तम थी वेंदो। चंद्रमा नष्ट थी वेंदो, सूर्य नष्ट थी वेंदो, अग्नि भी नष्ट थी वेंदी। राम इन्हनि जो कारण आहे। हाणे केवल कविता में न आहे, असलीअ में भी सूर्य, चंद्रमा ऐं अग्निअ जो कारण राम ही आहे। हेतु कृसानु भानु हिमकर को। हाणे ये ॻाल्हियूं असांखे सम्झ में कोन ईंदियूं कि चंद्रमा जो कारण राम कीअं थो थी सघे अखर। त ॾाढो सूक्ष्म विज्ञान आहे, ध्वनि विज्ञान। तुलसीदास इहो थो चवणु चाहे कि जेको कमु सूर्य, चंद्रमा ऐं अग्नि कंदा आहिनि, उहो ई कमु राम नाम करे थो सघे। सूर्य जेको थींदो आहे ॾींहं जो प्रकाशमान थींदो आहे, चंद्रमा राति जो ऐं अग्नि शाम जो ऐं सुबुह जो। पर राम नाम अठई पहर उजालो ॾींदो आहे, प्रकाश ॾींदो आहे। अग्निअ सां, अग्नि जेको कमु कंदी आहे, तीअं राम नाम
अग्नि जलाए छॾींदी आहे, राम नाम पाप भस्म करे छॾींदो आहे। सूर्य प्रकाश ॾींदो आहे, राम नाम बि ज्ञान रूपी प्रकाश ॾींदो आहे। चंद्रमा शीतलता ॾींदो आहे, राम नाम भी शीतलता ॾींदो आहे। पर इहो कोई अनुभव करे, कोई जपे त सही। संत सिंह मस्किन चवंदो हो कि लख दफ़ा नाम जपियो ऐं हिकु दफ़ो नाम जपियो, ॿई बराबरि बि कॾहिं कॾहिं थी वेंदा आहिनि। लख दफ़ा तव्हां जपियव ईअं ई, पर हिकु दफ़ो जपियव ध्यान सां, जेका अनहद धुन हली रही आहे, ध्यान उन में जोड़ियव, सुरत जोड़ियव ऐं हिकु दफ़ो बि जपियव त उहो जेको सुख ॾींदो उन जी महिमा आहे। त राम नाम जी महिमा त आहे। हिन सॼे प्रकरण में असां राम नाम जी महिमा ई श्रवण कंदासीं। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय हेतु कृसान भानु हिमकर को। हेतु कृसान इन्हनि जो कारण आहे राम नाम। सूर्य चंद्रमा ऐं अग्निअ जो कारण ईअं कान्हे कि पाण उन में लीन थी वञे ऐं नष्ट थी वञे। जीअं ॿिज पाण नष्ट थी वेंदो आहे, पर ही राम नाम ईअं कान्हे कि हिननि खे पैदा करे पाण नष्ट थी वञे। ही राम नाम पैदा कंदो थो वञे ऐं पाण उहो ओड़ो जो ओड़ो ई बीठो आहे।
जीअं पारस सोन ठाहींदो वञे पाण ओड़ो जो ओड़ो ई बीठो हुजे। त राम नाम हेतु कृसानो भानु हिमकर को। हिन जो ॿियो अर्थ इहो बि आहे कि भानु सूर्य ऐं कृसानु अग्नि, ही जेको आहे हिमकर जेको आहे हिमकर इहो हिम जो अर्थ बर्फ़ थींदो आहे, ठीकु आहे। ऐं हिमकर ईअं चई सघूं था ही जेको महीनो हली रहियो आहे पोह जो महीनो ऐं जेको थी वियो नाहिरी, इहे ॿ थधा महीना मञा वेंदा आहिनि। हिमकर हिमकर इन में हिकु त सूर्य जी ॾाढी असांखे ज़रूरत हूंदी आहे ऐं ॿियो अग्नीअ जी। त हिमकर माना ही थधा महीना, इन में हिकु त अग्नि प्यारी हूंदी आहे ऐं ॿियो सूर्य वणंदो आहे। त इहो अर्थ आहे कि जहिड़ीअ तरह हिन हिमकर महीने खे सूर्य ऐं अग्नि प्यारी आहे, तीअं राम नाम भी प्यारो आहे भगतन खे। त बंदऊं नाम राम रघुबर को, हेतु कृसानु भानु हिमकर को। विधि हरि हर मैं वेद प्राण सो। विधि माना ब्रह्मा, हरि माना विष्णु, हर माना शिव। ये टे देव जेके आहिनि, टे हिक मां ई निकिता आहिनि, हिक मां ई प्रेरित आहिनि, हिक ई शक्तिअ मां निकिता आहिनि। उहा शक्ति आहे राम। तव्हांखे हैरानी थींदी, छो त सामान्य ज्ञान त इहो ई आहे कि विष्णुअ जो अवतार आहे राम, पर हिते आहे कि राम मां ब्रह्मा विष्णु महेश टई निकिता आहिनि। राम नाम मां रुगो, राम जे नाले मां। जेतिरा बि भगवान विष्णु जा अवतार थिया आहिनि न, उन्हनि किथे न किथे राम नाम जी महिमा गाई आहे। सभिनी अवतारनि, देवता त ॻाईंदा ई आहिनि, भगवान शिव त आहे ई राम राम चवण वारो, ब्रह्मा भी, पर विष्णुअ भी राम नाम जपियो आहे। त राम एॾो वॾो आहे। ही टई देव आहिनि, टई गुण अलॻि, इन्हनि में गुण भी आहिनि, सत्व गुण, रजो गुण, तमो गुण। पर जेको राम नाम आहे उहो टिन्हिनि गुणनि खां अलॻि पर आहे। इन लाइ तुलसीदास लिखियो अगुण अनुपम गुण निधान सो। वो भगवान, वो राम नाम जेको आहे, सिर्फ़ु राम, ॿ अखर ई तव्हां पकड़ियो, राम। इहो राम उच्चारण जेको आहे, इहो गुण निधान आहे, गुणनि जो भंडार आहे, पर निर्गुण भी आहे। किथे किथे इनखे कोई लेप मल कोन लॻंदो आहे, ही सदाई ओड़ो जो ओड़ो ई रहंदो आहे इहो नाम। विधि हरि हर में वेद प्राण सो। वेदन जो प्राण आहे राम। हाणे वेदन जो प्राण कीअं आहे? वेदन जो प्राण त मञियो वियो आहे ओम, ओम अखर। ओम त आख़िरी असांजो ईश्वर जो नालो आहे, ओम। पर ओम में छा आहे? उहो निर्गुण वाचक आहे, निर्गुण निराकार वाचक आहे। बस ओम माण्हू जपींदो रहे, जेका हुनजी विधि आहे ओम। राम ओम खां भी वधीक आहे, छो त ओम निर्गुण निराकार वाचक आहे ऐं राम ॿई आहे, समग्र आहे। राम में साकारता बि अची वई ऐं निर्गुणता बि अची वई, सगुणता बि अची वई, निर्गुणता भी, साकारता भी, निराकारता भी। राम अखर एॾो व्यापक आहे, नंढो कान्हे। ऐं वेदन में जेके भी ऋचाऊं लिखियल आहिनि, उन्हनि में र ऐं मैं जो उपयोग वधीक थियल आहे।
त इन करे प्राण आ राम वेदन जो, ये राम निकिरी वञे त कुछ बचे ई न। वेद जो प्राण निकिरी वञे, गुरु ग्रंथ मां राम अखर निकिरी वञे त कुछ बचे ई न। त गुरु ग्रंथ जो भी आहे प्राण राम, सभिनि खां वधीक अखर आहे गुरु ग्रंथ में त राम। त राम, ये अमृत वेले वाला राम राम छो नथा जपाइनि? अगर जपणो ई आहे त वाहेगुरु घणा दफ़ा लिखियल आहे, 2-3 दफ़ा। गुरु ग्रंथ में वाहेगुरु घणा दफ़ा लिखियल आहे, 2-3 दफ़ा। सभिनि खां वधीक कोई अखर लिखियल आहे त राम। जपिन न, छो नथियूं जपिन? वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। हाणे वाहेगुरुअ में का दिक्कत कान्हे असांखे, पर हिकु हू पियो थो हले एजेंट हो। सरदार धीरे 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 पंहिंजो पाण खे अलॻि पिया था कंदा वञनि। मां घणेई दफ़ा चयो आहे, धीरे धीरे उन्हनि पंहिंजा फोटू बि चेंज करे छॾिया वॾनि जा, गुरनि जा। गुरुअ जूं जेके कथाऊं आहिनि, न त कथाउनि में हिंदू धर्म नज़र ईंदो हो पहिरीं पुराणनि फोटुनि में, कि गुरु नानक या ॿियनि गुरनि हीअ लीला कई त हिंदूपनो नज़र पियो अचे, सनातनी। हिननि धीरे धीरे वेशभूषा चेंज कंदा विया, फोटू चेंज कंदा विया, पूरी तरह सरदार ठाहींदा विया 10 गुरनि खे, ॿारनि खे बि। अरे भाई, सरोवर जी खोदाई पई थिए अमृतसर जी, त उनमें ॿार जेके हुआ से पगड़ी थोड़ी पाईंदा हुआ। फोटुनि में पिया था ॾेखारनि कि सेवा पिया कनि उन टाइम ॿार बि, त उन्हनि खे बि पगड़ी पातल आहे। त पूरी तरह इहो सिख पिया था कंदा वञनि इतिहास खे। उन ई एजेंडे जे अंतर्गत अमृत वेला वग़ैरह सां ही राम नाम हटाए करे वाहेगुरु वाहेगुरु त हिननि जोड़ियो आहे, उहो पिया था कंदा वञनि। ऐं मायुनि खे त कुछ सिंधियाणियुनि खे ख़बर पवंदी कान्हे कि असां छा था कयूं, छो था कयूं। हो त या त ॾिसंदियूं भीड़ केतिरी आहे, ऐं इच्छा पूरी, लोभ केतिरो आहे, फ़ाइदो केतिरो आहे, ऐं मुंहिंजो एटीट्यूड केतिरो आहे, मुंहिंजी इज़त केतिरी थी ठहे सत्संग में। मायुनि खे बसि इन सां ई मतिलबु आहे। सही तो चवां न? भाई इज़त केतिरी थी ठहे मुंहिंजी उते, ॿियो मुंहिंजो फ़ाइदो केतिरो थो थिए, इच्छा पूरी, ऐं टियों ॿिया इन जो स्टैंडर्ड केतिरो आहे, माण्हू घणा था अचनि ऐं कहिड़ा था अचनि। त इन चक्कर में हुननि जो एजेंडो वधाइनि पिया था। राम नाम विसरी वियो सभिनीनि खां। ऐं जॾहिं इहे मरंदियूं त अंत समय छा चइबो? राम नाम संग है। हिकु मां निवेदन चई करे अॻिते वधा। पहिरीं बि चयो आहे, वरी चयो आहे कि सत्संग में पंहिंजी इज़त जी चिंता न कजो। सत्संग में अची करे इहा चिंता न कजो कि मुंहिंजी इज़त घटि थी थिए या वधे थी। संसार में भली ठाहियो इज़त, संसार में भली कूड़ी ठाहियो हलो, झूठा ही सही, भली धुका हणी करे ठाहियो, छो त सभु ईअं ई पिया था कनि, सभु ईअं ई पिया था कनि। उन्हनि जे अॻियां ठाहियो इज़त, हलो मैं ऐसी में वैसी, मैं 4 बजे उठती हूँ, मैं वो करती हूँ, जेका तव्हांजी सुठी सुठी इज़त आहे ठाहियो। पर जेॾी महिल सत्संग में अचो, हितां जी तो ॻाल्हि कयां, ॿियनि सत्संगनि जी न। सत्संग में पोइ जॾहिं अचो, पोइ इज़त ॾेई छॾियो। कमायव ॿाहिरि जेका इज़त, महिनत करे, उहा हिते लुटायो, हिते ॾेई छॾियो, वठो मुंहिंजी इज़त। छाजी हाणे इज़त? इन सां तव्हांजो ई फ़ाइदो आहे। पर अगरि तव्हां इहो सोचे अचो कि मां सत्संग में बि इज़त पंहिंजी ठाहियां, हुते एॾी त ठाही आहे, कीअं बि
उहा ई मां हिते बि बरक़रार बि रखां ऐं बल्कि अञा थोरी अञा हिते बि कुझु ठाहे वञा त तव्हां घाटे में वेंदा, तव्हां जलेबी ठही वेंदा। जलेबी ग्रुप छो ख़राब थी वियो? इहो इज़त ठाहिण जे चक्कर में। किथे? भगवान जे दर ते, गुरूअ जे अॻियां, संत जे अॻियां, व्यास गद्दीअ जे अॻियां, सत्संगनि में पंहिंजी सांसारिक इज़त ठाहिण जे चक्कर में माण्हुनि उहो सत्संग ई ख़राब करे छॾियो। सुखमनीअ जा ग्रुप लाइन ॻाईंदियूं आहिनि, जेको अपनी शोभा लोरे साध संग ई हऊ में छोरे, बिना इन जो अर्थ सम्झे ॻाईंदियूं वेंदियूं आहिनि ऐं इन जे विपरीत कम बि कंदियूं वेंदियूं आहिनि। इन लाइन जो त अर्थ आहे कि जेको सुहिणो थियणु चाहे थो, शोभा चाहे थो, उहो पंहिंजी इज़त हिते ई छॾे, साध संगत में वेही करे इहो पंहिंजो अहंकार छॾे, इहो हऊ में त्यागे त सूंहं थी वेंदसि। भई तव्हां इज़त हूंदी त ई त्यागींदा न, त थोरी भली इज़त ठाहियो, महिनत करे। इज़त ईअं त न ठहंदी आहे, कुझु त्याग करणो पवंदो आहे, कुझु कुर्बानी, कुझु तपस्या। त उहा इज़त ठाहे करे हिते अगरि तव्हांजी इज़त वञे थी त घाटे जो सौदो त कोन अथव। वञण ॾिजो। हा, असां जेको कमायो आहे हिते लुटायोसीं, इज़त वई असांजी, वई त वई। किथे वई? भगवान वटि, भगवान जे दर ते। पर हिते अगरि संभालण जी कोशिश कयव त पोइ न अचो, छो त हिते ख़राब न कयो माहौल कि मुंहिंजी इज़त पर्सनल। हिते इज़त ठाहिण जो इहो सिस्टम ई जलेबियुनि शुरू कयो कि हमारे सत्संग में आ, तेरी देख कितनी इज्जत बढ़ जाती है। अरे यार, सत्संग में भी अगर माण्हू न झुके त किथे झुकंदो? घोट जे अॻियां बि कोन्हे झुकणो, सस जे अॻियां बि कोन्हे झुकणो, समाज जे अॻियां बि कोन्हे झुकणो। सत्संग हिकु जॻह हुई, 52 टिकाणा इन लाइ ठाहिया कि तव्हां हिते अची झुको, उते बि कोन्हे झुकणो, त तव्हांजो हाल कहिड़ो थींदो? जलेबियुनि इहा परंपरा शुरू कई कि सत्संग में आओ, एटीट्यूड बना रहेगा तेरा। त उन्हनि हर किथे इहो ई सम्झण लॻियूं कि हर किथे, हर सत्संग में मूंखे पंहिंजो एटीट्यूड बरक़रार रखणो आहे, पंहिंजी इज़त ठाहिणी आहे। त मां इहो बसि सलाह थो ॾियांव, हलो न हलो तव्हांजी मर्ज़ी। सत्संग में पंहिंजी इज़त जी चिंता न कंदा कयो, बल्कि सम्झो इज़त लथी त हुई तॾहिं त लथी न, कुझु कम त आयासीं, कुझु त ॾेई आयासीं, इज़त ई ॾेई आयासीं, हल कुझु ॾिनोसीं त सही। ऐं जेके चइनि में इज़त ठहंदई, जीअं ॻाल्हि हले पई अमृत वेला, इज़त ठहे पई थी। मायूं इहो ई ॾिसंदियूं आहिनि कि मुंहिंजी छा उते रेपुटेशन हूंदी, मुंहिंजो स्थान कहिड़ो हूंदो। त उहे कुझु कोन पिया था ठाहिनि, उहे ड्राहिनि पिया था, पंहिंजो परिवार बि ड्राहिनि पिया था। ज़ाल पे थी हुनजी तारीफ़ करे अमृत वेला जी, ऐं घोटु गारियूं पियो थो ॾे। अहिड़ा ॾाढा पिया मुंहिंजे साम्हूं पिया था थियनि। घोटु गारियूं पियो थो ॾे उनखे जंहिं वटि वञे थी, ऐं ज़ाल बि छो बीह रही आहे आकड़ी करे कि मुंहिंजे खे न चवंदे, छो त इज़त हिनजी उते वधीक हिनखे महसूस थी थिए। त इज़त कोन पई थी ठहे, घर बिगड़नि पिया था। त गुरु ग्रंथ में भी अगरि राम नाम निकिरी वञे त बचंदो ई कुझु कोन। पर तॾहिं बि सरदार राम नाम जो प्रचार कोन पिया था कनि। उन्हनि जे चक्कर में सिंधियाणियूं बि राम नाम कोन पिए थियूं जपनि, कुझु अलॻि ई पिए थियूं जपनि। पर राम नाम त वेदनि जो बि प्राण आहे। राम नाम वेदनि मां निकिरी वञे, वेद ख़तम थी वेंदा। सॼे ब्रह्मांड जो सारा राम नाम, विधि हरि हरमय वेद प्राण सो, अगुण अनुपम गुण निधान सो।
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय 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 राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। त विधि हरि हरमय वेद प्राण सो विधाता माना ब्रह्मा विष्णु महेश इन्हनि टिन्हिनि जे समान आहे राम नाम। जॾहिं मनु शत्रुपा भगवान जी तपस्या कई राम नाम जपियो हो त टई देव प्रगट थिया हुआ वरदान घुर। हुननि चयो न असांखे तव्हां मां कुझु कोन खपे, असांखे परात्पर ब्रह्म जेको राम आहे उन मां कुछ खपे असांखे। त राम नाम इन खां बि ऊंचो आहे। महामंत्र ही महामंत्र आहे राम। केवल नाम कोन्हे, हिकु थींदो आहे नाम, कंहिं बि भगवान जो नाम जपियो। हिकु थींदो आहे मंत्र। मंत्र जेको थींदो आहे उहो अञा ॾुखियो थींदो आहे, महिमावंत थींदो आहे, कीमती थींदो आहे, कोई ॾींदो आहे, गुरु ॾींदो आहे। पर ही जेको आहे सरल आहे, ही महामंत्र आहे। अनेक अनेक मंत्र आहिनि, करोड़ 7 करोड़ मंत्र मञा विया आहिनि, पर उन्हनि सभिनी में महामंत्र आहे राम। राम महामंत्र आहे। कोई भी जपे सघे थो, केॾी महिल बि जपे सघे थो, कीअं बि जपे सघे थो। भगवान शिव जपींदो आहे। महामंत्र जोई जपत महेसु, काशी मुकुट हेतु उपदेसु। भगवान शिव काशीअ खे वरदान ॾिनो आहे कि जेको काशी नगरीअ में शरीर त्यागे पर कोई उनजे कन में राम चए त उहो मुक्त थी वेंदो। काशी मुकुट हो हेतु उपदेसु, इहो भगवान शिव वरदान ॾिनो आहे। त अंत समय में कोई कंहिंजे कन में राम चए त उहो मुक्त थी वेंदो। महिमा जासु जान गन राउ, प्रथम पूज्यत नाम प्रभाव। गणेश भगवान राम नाम जी महिमा सां प्रथम पूजनीय थी वियो। अहिड़ी हिकु कथा ईंदी आहे पद्म पुराण में। हीअ ॿी कथा आहे, कल्प भेद सां अलॻि अलॻि थी सघे थी। कि हिकु दफ़ो ब्रह्मा चई भाई हिकिड़ी पोस्ट खाली आहे, उहा आहे प्रथम पूज्य।
प्रथम पूजनीय केरु थींदो सभिनी देवताउनि मां, त उन लाइ जेको बि देवता टिनिनि लोकनि जी परिक्रमा करे ईंदो उहो प्रथम पूजनीय थींदो। त सभई देवताऊं पंहिंजे पंहिंजे वाहन ते वेठा ऐं हलिया। गणेश भॻवान चूहे ते वेठो, उहो सभिनि जे पुठियां धीरे धीरे पियो हले। त देवर्षि नारद गॾियसि गणेश खे। गणेश भॻवान नारद खे प्रणाम कयो ऐं ॿिया देवताऊं नारद खे ॾिसी करे बि निकिरी विया। गणेश भॻवान सोची हार त निश्चित आहे वैसे ई, त हिन पेरे पई वठां संत खे, पेरे पियो नारद खे। त नारद हिकु तरीक़ो ॿुधाईंसि, चईंसि राम नाम में एॾी ताक़त अथई, उहो सॼे ब्रह्मांड जो सार आहे। टई लोक छा सभई लोक उन में अची विया। धरतीअ ते लिख राम, पोइ तूं हुनजी परिक्रमा कर। थी वई सभिनीनि जी परिक्रमा। गणेश भॻवान ईअं ई कयो। ऐं केवल चवण जूं ॻाल्हियूं न, हू देवता जेके भॼन पिया न रेस में, उन्हनि खे रस्ते रस्ते ते चूहे जे पेरनि जा निशान पिया नज़र अचनि। हू चवनि पिया गणेश केॾी महिल लंघियो हितां। ऐं आख़िरी तय थियो, ब्रह्मा चई गणेश विजेता, गणेश प्रथम पूजनीय। महिमा जासु जान गन राऊ, प्रथम पूज्यत नाम प्रभाऊ। उन नाम जे प्रभाव सां गणेश भॻवान प्रथम पूजनीय थी वियो। जान आद कवि नाम प्रतापो, भयऊ शुद्ध कर उल्टा जापू। हाणे ॾिसो, कोई बि नाम हुजे भॻवान जो, सिधो ई जपणो पवंदो आहे। अगर उल्टो कोई जपे त छुटो, उल्टो चवंदस उल्टा हो गया, अब तेरा देखना क्या होता है। राम नाम में एडी सहजता है, एडी सरलता है कि कोई उल्टो भी जपे न तब फल ॾींदो आहे। इन जी मिसाल आहे वाल्मीकि। उल्टा नाम उल्टा जापू, मरा 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 इन जपियो हुई, त मरा मरा में भी उनके फल मिली वियो। वो शुद्ध वाल्मीकि हिकु ऋषि मुनि ठही वियो, व्याध शिकारीअ मां। त एॾो सरल नाम आहे भगवान जो राम, एॾो फलदायी आहे। कोई विधि न ज़रूरी कान्हे कि सनानु कयल हुजे या शुद्धता हुजे या गुरूअ खां वठी करे पोइ जप, इहे सभु झंझट साइड थी विया। डायरेक्ट राम नाम जपण माण्हू शुरू करे। अहिड़ो ॿियो कहिड़ो नाम हूंदो जेको एतिरो सरल हुजे, चाहे उल्टो चाहे सिधो। हे ॿियनि में हूंदो कि हीअं न जप हूअं जप, हेॾी महिल न जप होॾी महिल जप। कल्ह हिकु माण्हू आया पाठ रखाइण जे लाइ, त चई साईं हिकु ध्यानु रखिजो, माई पई चए कि ॾीओ विसामण न खपे पाठ ते, कुझु बि थी पए। मां चयो इहे बार बार ॾीए जे पुठियां छो पई आहे। ॿी का ॻाल्हि हले, वरी चए ॾीओ बसि न विसामण खपे। मां सम्झी वियमि हिनखे कंहिं वहम विझी छॾियो आहे कि पहिरीं तव्हांजो ॾीओ विसामियो हुव त इन करे तव्हांखे घाटा पइजी वियव, दुकान तव्हांजो नष्ट अधु थी चुको अथव, अधु अञा थींदव। पोइ चयोमांसि एॾो बि वहम डपु ठीकु न आहे। एॾो छाजो वहम भगवान जे नाले ते। ॾीओ विसामियो त शिव भगवान त्रिशूल खणी पुठियां पइजी वेंदो छा? माना हिन जो माण्हुनि जो बि विश्वास कंहिं ते आहे? भड़काइण वारनि ते, भ्रमित करण वारनि ते विश्वास मन करे थो भाई इहा ॻाल्हि सही थी चए, ऐं जेको सही राह ॾेखारे सुलझल उन ते विश्वास अलाए छो माण्हू देर सां थो करे। चयोमांसि हिकु ॻाल्हि ॿुधो, डपु तॾहिं लॻणु खपे। पहिरीं त सम्झायोमांसि इहो वहम वहम छॾे ॾियो, पहिरीं ॻाल्हि त कॾहिं थियो कान्हे ॾीओ विसामे, पर विसामी बि वञे त एॾो डपु बि वरी छाजो? चए लाइ माण्हू भ्रमित था कनि न। चयोमांसि उहे ख़ुदि ॾकियल आहिनि, ऐं जेको भॻवान खां विमुख आहे न उनखे डपु लॻंदो आहे, उनखे ॾकणु खपे बि। छो त विमुख आहे भॻवान खां,
उहो पियो सोचींदो का ग़लती न थी वञे, नाराज़ न थी वञे भॻवान। पर जेको भॻवान जे सम्मुख आहे उहो छो न कंदो, ॾीओ विसामण ते या हू थियण ते या ही थियण ते। बिल्कुलु सरल राह, सिधी सरल सहज राह आहे। माण्हुनि जा इहे झमेला छॾे करे, नेतागिरनि, एजेंटा ऐं विच में ॻाल्हाइण वारनि जूं नेतागिरी छॾे करे डायरेक्ट राम नाम जपणु शुरू कयूं। कीअं बि केॾी महिल बि कोई माण्हुनि जो थोरी सर्टिफिकेट खपे। तव्हांखे खपंदो वरी सर्टिफिकेट आहे न, भई 4 मायूं चई वञनि पहिरीं मूंखे, त पोइ मां मञींदसि हा भाई राम नाम महिमावंत आहे। त तव्हांखे खपनि बि वरी सर्टिफिकेट। हिन तुलसीदास ते विश्वास कोन अथव, हिन तुलसीदास ते बि विश्वास कोन अथव, शिव ते विश्वास कोन अथव, भगवान शिव जंहिंजो नाम जपियो आहे, त तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। बाक़ी राम नाम त छा नथो करे सघे। हिकु भॼन आहे, राम जी के नाम ने तो पाथर भी तारे हैं, राम जी के नाम ने तो पाथर भी तारे हैं, जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। राम जी के नाम ने तो पाथर भी तारे हैं, जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। राम जी के नाम को शिव ने ध्याया, तुलसी ने राम जी पे सर्वस लुटाया। राम जी के नाम को शिव ने ध्याया, तुलसी ने राम जी पे सर्वस लुटाया। कबीरा राम जी पे भय मत वारे हैं, ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं, जो ना जपे राम वो तो। राम जी के नाम ने तो पत्थर भी तारे हैं, अमृत है राम नाम चंदन, राम नाम देव जपे संत करे वंदन। राम नाम अमृत है राम नाम चंदन, राम नाम देव जपे संत करे वंदन। महावीर राम नाम हृदय में धारे हैं, जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम। राम 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 जपो
ना गवाओ रे। जो ना जपे राम वो तो किस्मत के मारे हैं। वो किस्मत जा मारिया ई आहिनि जेके राम नाम नथा जपनि, उन्हनि जी बुद्धि भ्रष्ट थी वई। जेके चवनि मैं जलेबी भाई, मैं अब ऊंची पहुंच गई, ऐसी जगह पहुंच गई ये राम राम तो बहुत नीचे है। चवंदियूं आहिनि न कि टिकाणे में गई थी क्या, राम राम जपने से क्या होता है। चवंदव मिश्री 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 बोलने से मुंह मीठा हुआ क्या, नहीं हुआ ना रेखा। तो राम 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 से क्या होगा भाई, सही बात है, कुछ नहीं होगा, पगली कहीं की। अध ज्ञान ॾाढो ख़राब थींदो अथव। बिना अनुभव जो ज्ञान, खोखलो ज्ञान, हवाई ज्ञान। अरे भाई शब्द में उन जो अर्थ लिखल हूंदो आहे, गिरा अर्थ जल बीच सम कहियत भिन्न न भिन्न। राम में ॾाढो कुछ समायल आहे, जपिन त ख़बर पएनि न, उनजो स्वाद वरतो हुजे न त ख़बर पएनि न। अच्छा जलेबी जलेबी चवण सां कुछ थियो अथनि छा, न त राम राम जपे ॾिसनि। ॾिसो राम जेॾी महिल किथे बि कोई जपींदो आहे न त ॾाढनि देवी देवताउनि जा कन खड़ा थी वेंदा आहिनि। पहिरीं त हनुमान ॾिसंदो आहे कंहिं राम जपियो, भगवान शिव प्रसन्न थी वेंदो आहे कि मुंहिंजे विष्ट जो नालो तो खयो वञे। सहस नाम सम सुन सिय बानी जप जहीं पिय संग भवानी। भगवान शिव पार्वतीअ सां गॾु रहंदो हो, पोइ पार्वतीअ खे शौंक़ु थियो, जे कंहिंखे अमृत वेला जो शौंक़ु अॼुकल्ह थी वेंदो आहे न माईअ खे, त पार्वती किथां ॿुधी आई कि मां विष्णु भगवान जो नाम जपींदसि, सहस्र नाम, विष्णु सहस्र नाम जो पाठ रोज करे, रोज पाठ, रोज 1000 नाला विष्णु भगवान जा। किथां साहेड़ियुनि खां ॿुधी आई, ॾिसी आई, रोज विष्णु सहस्र नाम। पोइ हिकिड़ी भगवान शिव भोजन जे लाइ वेठो हो, रोटीअ लाइ। पार्वती चएसि थी बीहो पाठ पूरो कयां पोइ मां रोटी ॾियांव थी। तॾहिं भगवान शिव चएसि थो अरे पार्वती, हिकु राम नाम 1000 विष्णु नाम जे बराबर अथई, तूं हिकु दफ़ो राम जप, थी वियो विष्णु सहस्र पाठ। सहस नाम सम सुन शिव बानी। पार्वतीअ खे शाबस ॾियणी पवंदी, पार्वतीअ इहा ॻाल्हि मञी ऐं सिर्फ़ राम चई करे हली आई शिव वटि। इहो ॾिसी करे शिव ॾाढो प्रसन्न थियो। जप जेई पिय संग भवानी, भगवान शिव उनखे वरदान ॾिनईसि कि तो इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि पत्नी पतीअ जी का ॻाल्हि मञे हिक भेरे में ई, ऐं पंहिंजो कोई हलेसि पियो चालीहो उहो छॾे ॾे, वॾी ॻाल्हि कान्हे, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ऐं उन में 39 ॾींहं थी विया हुजनिसि, दंगो थी वेंदो अगरि भाई चएसि कि छॾ सिर्फ़ राम जप, मुश्किल आहे। पार्वतीअ शिव जी ॻाल्हि मञी, उते ई वो परायण अध में छॾियईं, सिर्फ़ राम चयईं। हाणे सोचो शिव खे केॾी ख़ुशी थी हूंदी। हर्षे भगवान शिव हर्षे हेतु हेर हर ही को, किय भूषण तिय भूषण ती को। पार्वतीअ खे ईअं उन स्वीकार कयो भगवान शिव जीअं आभूषण कोई गहणो कोई धारण कंदो आहे, ऐं वरदान ॾिनईसि कि तूं सभिनी स्त्रियुनि में श्रेष्ठ शिरोमणि थींदी आहे। तो मुंहिंजो चवण मञी करे राम जपियो अथई। नाम प्रभाव जान शिवनी को, कालकूट फल दीन अमी को। भगवान शिव ज़हर पीतो ख़बर अथव न, हलाहल विष, त कीअं पीतो हुई इहो कंहिंखे ख़बर ई कान्हे। उहो मटको खणी करे ज़हर जो
ऐं पहिरीं चई रा, रा चई करे सॼो खयईं उहो ज़हर ऐं गले ताईं पहुची करे पोइ चई म, राम, त उते ज़हर बीह रहियो, नीलकंठ थी वियो ऐं शिव अमृत थी वियो। उन लाइ ज़हर बि अमृत थी वियो राम नाम जे प्रभाव सां। नाम प्रभाव जान शिवनी को, काल कोट फल दीन अमी को। राम सिया राम जय जय राम राम। नाम प्रभाव जान शिवनी को, काल कोट फल दीन अमी को। काल कोट फल दीन अमी को। वो कालकूट ज़हर भी अमृत ठहियो राम नाम जे प्रभाव सां। वर्षार को रघुपति भगति, तुलसी साल सुदास। राम नाम बरबरन जुग, सावन भादो मास। जय 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 श्री राम। तुलसीदास चए थो राम अखर जेके आहिनि न रा ऐं म, इहे सावन भादो 2 महीना आहिनि बरसात जा। उहे सावन भादो में जेका बारिश थींदी आहे उन सां अन्न थींदो आहे। ऐं हिन ई महीने में पोह जे महीने में हिकु फसल थींदी आहे, उहा धान जेका आहे शाल नाले कोई अन्न थींदो आहे। तुलसीदास चए थो मूं जहिड़ा भगत पैदा थींदा आहिनि। राम नाम रूपी बारिश सां जेका भक्ति आहे, भक्तिअ ते राम नाम अगरि हुजे, कोई भगत हुजे पर वरी राम राम जपींदो रहे, त उन सां तुलसीदास जहिड़ा भगत पैदा थींदा आहिनि। हाणे पाण खे भगत नथो चए थो साल तुलसी साल सुदास, भगत तुलसी साल सुदास। ही तो चए सुदास, सुदास माना सुंदर दास। ऐं तुलसी अलॻि थो लिखे, तुलसी विच में साल लिखी करे पोइ सुदास चए थो तुलसीअ जहिड़ा ऐं सुंदर भगत पैदा थींदा आहिनि। छा सां? राम सां। हिकु त भक्ति हुजे, मन में प्रेम हुजे ऐं वरी जवान ते राम हुजे त भगत पैदा थींदा आहिनि। राम नाम बरबरन जुग, सावन भादो मास। त तुलसीदास राम नाम जी महिमा ॿुधाए बि पियो थो, उन जी वंदना बि पियो थो करे। असांखे सम्झ में अची वञे काश 9 दोहनि में इहो हाणे हलंदो प्रसंग, लंबो हलंदो, राम 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 राम। थी सघेव त राम राम जपींदा बि कयो घर में, जेॾी महिल तव्हांखे समय मिले। इते अॼु जे सत्संग जी समाप्ति। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।